अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सूप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, छा जेको आहे शेल दिल वारा ऐं जेको आहे राणे वारा मल्हार वारा जेको आहे मंठार खे आज़ादु करे ईंदा ऐं मिठल खे, ऐं छा जेको आहे शेल दिल मंठार खे माफ़ करे छॾींदो राणीअ जे करे, छा राणी खे शेल दिल जेको आहे पंहिंजे घर मां कढी छॾींदो, छा राणी खे जेको आहे बालाज खान जेको आहे ॻोल्हण में कामयाबु थी वेंदो। इन तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा दोस्तों। उन सां गॾु असांजे वीडियो खे लाइक कंदा। सब्सक्राइब करण सां जेको आहे अव्हांजो बैलेंस नथो किरे ऐं लाइक करण सां पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थिए थी। दोस्तों हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों ड्रामा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे ॾेखारियो वेंदो त जेको आहे रईस बालाज खान तमामु घणो कावड़ियल हूंदो ऐं मिठल खे बि जेको आहे जेल मां आज़ादु कराए उनखे चवंदो त हाणे तुंहिंजा ॾींहं पूरा थी विया आहिनि, तोखे जेको आहे मां ज़िंदा कोन छॾींदुसि, तूं हाणे जेको आहे यशू जो हाणे पर मां तोखे कॾहिं बि लॼायो आहे, मां तव्हांखे कॾहिं कोन छॾींदुसि, शेल दिल खे मां ज़िंदा कोन छॾींदुसि। ऐं ईंदड़ एपिसोडनि में अव्हांखे ॾेखारियो वेंदो त बालाज खान खे हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी त बालाज खान जेको आहे उनखे जेको आहे राणीअ ऐं मंठार खे राहियो आहे। मंठार उनजो कट्टर दुश्मन आहे पर पोइ बि शेल दिल उनखे राहियो आहे, छो जो उन राणीअ जे करे राणी खे इज़त ॾिनी आहे, राणी खे पंहिंजी धीउ करे छॾियो आहे, जंहिंजे करे पंहिंजे कट्टर दुश्मन खे बि राहियो आहे। हाणे जेको आहे मंठार मां जेको आहे शेल दिल ईअं हथु कोन कढंदो ऐं न ई जेको आहे उन सां कोई जहिड़ो कंदो। ॿिए तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त मल्हार वारा परेशान हूंदा त जेको आहे असां पंहिंजे चाचे मिठल वारनि खे कीअं आज़ादु करायूं, पर ईंदड़ एपिसोडनि में अव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईअं सलाहूं बि कंदा ऐं होॾो जेको आहे बालाज खान मिठल वारनि खे आज़ादु कराए थी सघे पाण वटि क़ैद करे ऐं उन्हनि खे माराए छॾे। ॿिए तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधायूं क़ैद करण वक़्तु माराए न बि सघे थो, पर होॾो जेको आहे मिठल वारा होॾो जेको आहे शेल दिल वारा मल्हार वारा जेको आहे बालाज खान जे ॻोठ मथां हमिलो कंदा ऐं जेको आहे पंहिंजे चाचे मिठल खे आज़ादु कराए ईंदा ऐं मिठल खे आज़ादु कराईंदा ऐं उनखां अलावा बालाज खान खे ख़तमु करे छॾींदा। ईंदड़ एपिसोड में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। दोस्तों अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जीअं त ॿिया अदाकार नवां बि अचण वारा आहिनि, जीअं अव्हांखे ॿुधायो त नवां अदाकार ईंदा अहिड़े तरीक़े सां नओं अदाकार खीरो ऐं उन सां गॾु ॿियो हिकिड़ो चाचो बि आयो आहे ऐं नवां अदाकार ॿिया बि अचण वारा आहिनि।